नाज़रीन, लखी गुलाम शाह में नौजवान के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कियो वियो। मक़तूल के वारसनि जो चवणु आहे त पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण खां लमाए रही आहे। तफ़सील हिदायतुल महर जी रिपोर्ट में। लखी गुलाम शाह थाने जी हद ॻोठ सोनो खान जतोई जाफ़री बिरादरी में मामूली ॻाल्हि तां थियल जहिड़े दौरान क़तल थियल भले ॾिनो जतोई जे वारसनि पारां ॻोठ ॿाहिरां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन ई हवाले सां वारसनि पारां आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जी पुलिस जो हिन वक़्त ताईं कोई अहिड़ो लाइ अमल न आहे, असां सां बिल्कुलु नाजाइज़ी कई वई आहे। SHO साहब सां ॻाल्हायूं था, DSP साहब सां ॻाल्हायूं था, सिर्फ़ु असांखे असरा मिलनि था। हाँ गिरफ़्तार था कयूं, लेकिन गिरफ़्तारी लाइ अमल में काई भी कंहिं क़िस्म जी न आई आहे। असांजो मुतालबो आहे SSP साहब खां, IG सिंध DIG लाड़काना नासिर आफ्ताब साहब, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजो क़तल थियो आहे, माण्हू असांजो मरी वियो आहे, हथ उन्हनि जो माल कढाए थी पई, उन्हनि जी मालिकी करे थी पई, उन्हनि जे फेवर में हर शइ ॻाल्हाए थी पई, लेकिन असांजी कंहिं क़िस्म जी मालिकी न आहे। असां इहो ई मुतालबो कयूं था त असांजे जेको कातिल जेके मुख्य जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। नौजवान भले ॾिनो जतोई जेको नाजाइज़ी क़तल कयो अथनि, का वजह बि न हुई, कंहिं हरूभरू वजह सां क़तल कयो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांजा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। जी मदद नथा कनि, असांजी मदद नथा कनि। पुलिस हुन ॾे वही न चढ़ी, पुलिस जे का अचे थी त हुनजा घर बि खणाईंदियूं आहिनि, सामान बि कढाईंदियूं आहिनि, माल बि कढाए छॾियो आहे। अहमदा जाफ़री जेके बि माना उहे रूपोश आहिनि, गुलशेर उहो बि वञी पंहिंजे घर आयो अथई, उनखे बि गिरफ़्तार नथो करे ऐं असांजी मदद बि नथो करे। असांखे जे हिन जो आहे इहो त असां कोर्ट जो दर खड़काईंदासीं। टाइम ताईं अञा बि कोई बि क़दम न खयूं। असां जेकी बि दरख़्वास्त कई आहे दां कयूं आहिनि, असांजी दां वरंडाई नथी वञे। असांजो कसूर कहिड़ो हुयो? बेगुनाह असांजो अमरा मारियो वियो आहे नाजाइज़, त असांजो कोई कसूर बि न आहे। असांजी अपील इहा ई आहे त मुख्य जवाबदार जेके बि आहिनि गिरफ़्तार कया वञनि। शहज़ोर आहे, साईं अमीरू आहे, उहे अञा बि पुलिस खे पैसा खाराइनि था। कोई बि क़दम पुलिस हिन महिल ताईं न खयो आहे। महिरबानी करे उहे मुख्य जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। जहिड़ो बाबा मामूली ॻाल्हि तां थियो आहे, असांजो ट्रैक्टर उतां गुज़रे पियो, ॼञ हुई, ॼञ में बाबा टेप सहरा हर कोई हलाईंदो आहे। असांजा सहरा हलंदा वञनि पिया, हुननि नाजाइज़ अची करे गारियूं ॾेई लठियूं हणी स्रोटा हणी असांजा ट्रैक्टर खे बि नुक़सानु कयो अथऊं, असांजे ॼञ खे माना सॼो नुक़सानु पहुचायो अथऊं। असांजी ग़लती काई बि कोन्हे का। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कातिल गिरफ़्तार कया वञनि। जेसीं ताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं सुख जो साह न खणंदासीं। हिननि पिणु मुतालबो कयो त अगरि जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न थिया त रोड बेला कंदासीं ऐं कोर्ट में वेंदासीं। हिदायतुल महर, आवाज़ टीवी न्यूज़, लखी गुलाम शाह।